फरमाए इज़ा ज़ुलज़िलतिल अर्ज़ु ज़िलज़ालहा व अख़रजतिल अर्ज़ु अस्क़ालहा व क़ालल इंसानु मा लहा यौमइज़िन तुहद्दिसु अख़बारहा बिअन्न रब्बका अव्हा लहा। ओ जेड़ी समूरी ज़मीन धोबी वेंदी अल्लाह तबारक व तआला छा थो फरमाए उन्हें ज़मीन के धोबियो वेंदो इज़ा ज़ुलज़िलतिल अर्ज़ु ज़िलज़ालहा व अख़रजतिल अर्ज़ु अस्क़ालहा। उहा ज़मीन पंहिंजे समूरे खज़ाननि खे कढी ॿाहिरि रखंदी व क़ालल इंसानु मा लहा। हाणे इंसान जो ज़हन खुलंदो हाणे इंसान जो दिमाग़ ठिकाणे ते ईंदो व क़ालल इंसानु मा लहा। ओ इंसान रड़ करे चवंदो हिन ज़मीन खे छा थी वियो आहे हिन ज़मीन खे छा थी वियो आहे। पोइ इहा ज़मीन यौमइज़िन तुहद्दिसु अख़बारहा इहा उहा ज़मीन हूंदी जेका उन ॾींहुं अल्लाह तबारक व तआला जे साम्हूं तुंहिंजे ख़बरनि खे बयानु पई कंदी। पोइ अल्लाह तबारक व तआला हे दुनिया जे अंदरि मूं ज़मीन जे तख़्त ते रही करे ज़ुल्म बि कंदो माण्हुनि ते ॾाढ बि कंदो हिन ज़मीन जे तख़्त ते रही करे बुराई जा अमल बि कंदो बुछड़ाई जा अमल बि कंदो। इहा ज़मीन अल्लाह तबारक व तआला जे साम्हूं उन माण्हू जे बारे में गवाही बि ॾे यौमइज़िन तुहद्दिसु अख़बारहा बिअन्न रब्बका अव्हा लहा। अल्लाह तबारक व तआला खे उन ज़मीन जे तरफ़ वही कई वई हूंदी यौमइज़िन तुहद्दिसु अख़बारहा बिअन्न रब्बका अव्हा लहा यौमइज़िन यस्दुरु अन्नासु अश्तातन लियुरौ अमालहुम। अल्लाह तबारक व तआला छा थो फरमाए उन ॾींहुं माण्हुनि जे सीननि खे अलॻि अलॻि कयो वेंदो यौम यस्दुरु अन्नासु अश्तातन लियुरौ अमालहुम। माण्हू अलॻि अलॻि हंधा वेंदा तव्हांजो पंहिंजे अमलनि खे ॾिसनि। अल्लाह तबारक व तआला सूरत इंशिकाक के अंदर छा फरमायो व अम्मा मन ऊतिया किताबहु बियमीनी। ओ इंसान कामयाब थी वियो ओ इंसान अॼु कामयाब थी वियो कहिड़ो इंसान व अम्मा मन ऊतिया किताबहु बियमीनी जे इंसान खे अॼु किताब साॼे हथ में ॾिनो पियो वञे पर उहो इंसान नाकाम थी वियो जे इंसान खे किताब पुठी जे पोयां ॾिनो वेंदो इंसान दुनिया जे अंदरि त नाकाम हो पर आख़िरत जे अंदरि बि उहो नाकाम हूंदो। इन ॾींहं जी अञा केतिरे क़दर रब जो क़ुरान तो फरमाए छा तो फरमाए अल्लाह जो क़ुरान तो फरमाए इंसान तू अल्लाह जे क़ुरान ते गौर करे त ॾिस यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्दिअतिन अम्मा अर्ज़अत व तज़उ कुल्लु ज़ाति हम्लिन हमलहा व तरन्नासु सुकारा व मा हुम बिसुकारा वलाकिन्न अज़ाबल्लाहि शदीद। उहो ॾींहुं एतिरे क़दर सख़्तु हूंदो जो थञ पियाक माउ पंहिंजे ॿार खे छॾे ॾींदी इहा माउ पंहिंजे थञ पियाक ॿार सां केतिरे क़दर मोहबत कंदी आहे पर उन ॾींहुं उहा माउ पंहिंजे बचे खे छॾे ॾींदी ऐं उहा हामला औरत पंहिंजे हमल खे छाणे छॾींदी व तरन्नासु सुकारा व मा हुम बिसुकारा। ऐं पैगंबर सल्लल्लाहु तू उन माण्हुनि खे नशे जे अंदरि ॾिसने व मा हुम बिसुकारा लेकिन उन्हनि खे को नशो न हूंदो वलाकिन अज़ाबल्लाहि शदीद। इहा अल्लाह तबारक व तआला जो सख़्तु अज़ाब हूंदो जेॾी माण्हू अल्लाह जे अज़ाब जे बिगे माण्हू नशे जी हालत में हूंदा माण्हू नशे जी हालत जे अंदरि हूंदा पर अफ़सोस अॼु असांजे इंसान ज़ात ते असां उन ॾींहं खे विसारे छॾियो आहे अॼु असांखे उन ॾींहं जी का बि परवाह न आहे। अल्लाह तबारक व तआला छा फरमायो अल कारियतु मल कारिया व मा अदराक मल कारिया यौम यकूनु अन्नासु कल फराशिल मबसूस व तकूनुल जिबालु कल ईनिल मनफूस फअम्मा मन सकुलत मवाज़िनुहु فأما من ثقلت موازينه فهو في عيشة راضية وأما من خفت موازينه فأمه هاوية وما أدراك ما هي نار حامية। रब जो क़ुरान तो फरमाए अल कारियतु मल कारिया वो क़यामत जो ॾींहुं फुरकाईंदड़ हूंदो वमा अदराक मल कारिया तोखे कहिड़ी ख़बर फुरकाईंदड़ चाहे। रब जो क़ुरान तो फरमाए यौम यकूनु अन्नासु कल फराशिल मबसूस उन ॾींहुं माण्हू हिकु वण जा जेके पतंगा पट ते किरनि उहे पतंगा ईअं पकड़ी वेंदा आहिनि इंसान बि उन ॾींहुं पकड़ियल हूंदा ज़मीन ते किरियल हूंदा व तकूनुल जिबालु कल ईनिल मनफूस उन जे हेॾा वॾा जबल हेॾा वॾा पहाड़ अल्लाह जे डप जे अंदरां व तकूनुल
जिबालु कलईनिल मनफूस उन वांगर थी वेंदा जे उनखे असां उणे रखूं उहा उन केतिरे क़दुरु उहा ज़रा ज़रा थी वेंदी आहे। अल्लाह तबारक तआला छा फरमायो उहे जबल हेॾा वॾा मज़बूत जबल बि उन ॾींहुं मों रब्बुल आलमीन जे टप जे अंदरां उन वांगर थी वेंदा हुया। वतकुनुल जिबालु कलईनिल मनफूस फअम्मा मन सकुलत मवाज़ीनुहु पोइ उन ॾींहुं उहो शख़्स जंहिंजा अमाल नामा करा थी विया जंहिंजूं नेकियूं कयूं थी वियूं रब जो क़ुरान तो फरमाए फहुव फी ईशतिर राज़िया अल्लाह तबारक व तआला उन जो गुज़रान उन जी ज़िंदगी जो बसर सोने अंदाज़ सां कंदो। अल्लाह तबारक व तआला उनखे जन्नत जे अंदरि दाख़िल कंदो। पर उहो इंसान व अम्मा मन ख़फ़त मवाज़ीनुहु पर जंहिं शख़्स जा अमाल नामा थोरा थी विया उन जा मीज़ान घटि थी विया रब जो क़ुरान तो फरमाए फउम्मुहु हाविया पोइ उन जी माए हाविया वमा अदराक मा हिया तोखे कहिड़ी ख़बर आहे हाविया छा आहे। ऐं रब जो क़ुरान तो फरमाए नारुल हामिया इहा भड़कंदड़ बाहि गरम बाहि आहे जंहिं इंसान उन में दाख़िल थींदा जंहिं इंसान जा अमल घटि थी विया जंहिं इंसान दुनिया जे अंदरि बुरा अमल करे आयो हिन वक़्त जो क़दुरु न कयो रब जो क़ुरान तो फरमाए फउम्मुहु हाविया उन जी पोइ माए हाविया इहा हाविया छा आहे नारुन हामिया रब जो क़ुरान तो फरमाए इहा गरम में गरम बाहि इहा गरम में गरम बाहि आहे। अॼु असांजे बाहि खां बचण जे लाइ छा कयूं इन बाहि खां असांजे बचण जे लाइ छा कयो आहे असां के बि अमल न आहे असांजे वक़्त जो क़दुरु ई न कयो आहे। दोस्तो उहा बाहि अॼु दुनिया जी बाहि जे अंदरि तो हिकु पंहिंजी आङुरी लॻाए करे हिकु पंहिंजे नफ़्स खां सुवाल कर छा तुंहिंजो नफ़्स इन बाहि खे